ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 16 अध्याय जे चौथे भाग में ॾिठो त श्री सुखदेव जी स्वामी राजा परीक्षित के ॿुधाइनि था श्री कृष्ण भगवान काली नांग जे फणनि ते चढ़ी नाच करण लगा। इहो अहिड़ो सुंदर मंज़र हो जंहिंखे ॾिसण वास्ते सभई किन्नर गंधर्व देवताऊं अप्सराऊं सभु देवलोक जा प्राणी अची उते आसमान में गॾु थी इहो सुहानो मंज़र ॾिसण लगा। इन सुहाने मंज़र जो बयान श्री सुखदेव जी पाण चवनि था त उन्हनि खां थी नथो सघे। प्यारा भक्तों, उन खां पोइ श्री कृष्ण भगवान जी स्तुति करण वास्ते काली नांग जूं स्त्रियूं आयूं ऐं पंहिंजे पतीअ जे भाग जी वॾाई करे श्री कृष्ण भगवान जी स्तुति ऐं वंदना करण लॻियूं। तंहिं बाद कालिया नाग पाण स्वयं श्री कृष्ण भगवान जी स्तुति करण लॻो ऐं पंहिंजे भाग जी वॾाई करण लॻो जो उन जे मस्तक ते भगवान श्री कृष्ण पंहिंजा चरण धारिया। जिन चरणनि जी धूड़ छुअण वास्ते ब्रह्मा महादेव माता लक्ष्मी ऐं सभई देवता ऋषि मुनि हमेशा तपस्याऊं ऐं आराधनाऊं कंदा रहंदा आहिनि। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 16 अध्याय जो 5 भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी चवनि था त काली नांग चए थो, तव्हां पंहिंजा चरण मुंहिंजे सिर ते धारे मूंखे कृतार्थ कयो ऐं मुंहिंजे घणनि ई जन्मनि जा पाप तव्हां नाश करे छॾिया। हींअर मूंखे कंहिंजो बि डपु न रहियो आहे। प्यारा भक्तों, इहा स्तुति ॿुधी श्री श्याम सुंदर चयो, हाणे तूं हितां निकिरी पंहिंजे सॼे कुटुंब समेत रमणेक द्वीप में वञी रहो। मां हिते जल विहार कंदसि ऐं जेको हिन काली वाह में स्नान करे पितरनि जो तर्पण कंदो तंहिंजे जन्म जन्म जा पाप छुटी वेंदा ऐं तुंहिंजो ॾोह माफ़ करे मां तोखां बि वधीक घणो ख़ुशि आहियां ऐं तुंहिंजो नालो दुनिया में महापर्य ताईं ॻाइबो। देवता ऐं आदमी मुंहिंजी ऐं तुंहिंजी कथा ॿुधंदा ऐं कंदा। हिन अध्याय जे परंदरनि ऐं ॿुधंदड़नि खे काली नाग जे डंग जो डपु न रहंदो ऐं राजा कंस जेके करोड़ फल कंवल जा काली कंडा वारा घुरिया हुआ से तूं पाण ते लॾे विर्ज में पहुचाए ॾे। इहे वचन श्री कृष्ण जा ॿुधी काली नाग डिॼंदे वेनती कही त हे महाप्रभु, मां कंवल जा गुल हींअर ई थो पहुचायां, पर रमणेक द्वीप में वञण करे गुरुड़ मूं खे खाई वेंदो। उन जे डप खां भॼी अची हिते लिकियो हुअसि। इहो ॿुधी श्री कृष्ण चयो, मूं चरण कमल थापिया मथे मस्तक तो, हाणे तंहिंजे प्रताप ते गुरुड़ पुछे न को। प्यारा भक्तों, ईअं चई श्री कृष्ण भगवान उन वक़्तु गुरुड़ खे घुराए काली नांग जो डपु दूर करायो। तॾहिं काली नांग ॾाढी ख़ुशीअ सां पंहिंजी स्त्रियनि समेत श्री कृष्ण जी मर्यादा मूजिबि पूजा करे घणे ई रतन ऐं मणियनि जा हार उनखे भेट ॾेई 3 करोड़ कंवल जा गुल पाण ते लॾे आणे ॾिना। तॾहिं वरी बि श्री कृष्ण उन जे मस्तक ते चढ़ी नथ जले उतां हलियो। प्यारा भक्तों,
यशोदा जे मन ते वरी ख़्यालु चढ़ियो ऐं बलराम खे रोई चवण लॻी त कन्हैयो अञा ताईं कीअं न आयो। इहे वचन माता जा ॿुधी बलराम चयो, हे माता, अञा थोरी देरि धीरज कर, अजो थो तुंहिंजो प्राण प्यारो अचे। बलराम जे धीरज ॾियारण ते बि ब्रजवासी व्याकुल थी रोई चवण लॻा त ए मोहन प्यारा, तूं असांजी प्रीत छॾे केॾां हलियो वएं? तोखां सवाइ असांजो ही हाल थियो आहे। ॿिनि पहरनि खां जमुना जल में वेठो छा थो करीं? जल्द छो नथो निकिरी अचीं? जहिड़ी तरह नांग बिना मणीअ जे फथिके थो, तेरी तरह नंद यशोदा जो हाल थियो आहे। यशोदा बि रोई चवण लॻी, मुंहिंजे जीअण खे धिक्कार आहे जो मोहन प्यारो यमुना में ॿुॾी वञे ऐं मां जीअरी रहां। अहिड़ा विरलाप यशोदा जा ॿुधी नंद मूर्छित थी किरी पियो। तॾहिं बलराम उनखे उथारे चयो त हे पिताजी, तव्हीं छाकाणि एतिरो दुखी था थियो? श्री कृष्ण खे मारण वारो संसार में को बि कोन्हे। हू अविनाशी पुरुष, 8 ई पैर लक्ष्मीअ सां गॾु खीर सागर में रहण वारो, उन जी जमुना जल में किरण सां तव्हीं छो था ॾिजो? अहिड़ी तरह बलराम जी उन्हनि सभिनी खे सम्झायो पए त उन वक़्तु जमुना जे जल मां लहर उथण लॻी। तॾहिं बलराम सभिनी खे चयो त ॾिसो, हाणे श्री कृष्ण कीअं थो जल खां ॿाहिरि निकिरी अचे। अहिड़ा वचन ॿुधी ब्रजवासी जमुना ॾांहुं हिकु टिक निहारण लॻा। उन वक़्तु श्री कृष्ण काली नाग खे जले पाणीअ ते प्रगट थियो। ए राजा परीक्षित, श्री कृष्ण खे ॾिसंदे ई नंद, यशोदा ऐं ॿिया सभई ब्रजवासी अहिड़ा ख़ुशि थिया जीअं मुर्दे जे शरीर में अची प्राण पिया हुजनि। ऐं पोइ श्री कृष्ण भॻवान काली नांग जे सिरनि ते नाच करण लॻो। तंहिं बाद काली नांग श्री कृष्ण खे गुलनि समेत जमुना किनारे ते अची लाथो। काली नांग श्री कृष्ण जी आज्ञा मूजिब दंडवत करे पंहिंजे सॼे कुटुंब समेत उन ई वक़्तु रमणीक द्वीप ॾांहुं हलियो वियो। ऐं श्री कृष्ण सभिनी ब्रजवासियुनि खे जे विछोरे जे समुंड में ॿुॾी रहिया हुआ, उन्हनि सभिनी खे गॾिजी सुख ॾिनो। उन ॾींहं खां पोइ जमुना जो जल ज़हर खां आजो थी अमृत जहिड़ो थी पियो ऐं सभई उन जो सुख वठण लॻा। सभई चयो, जय श्री हरि। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो 16 अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो, जय सिया राम। राधे राधे।